पाकिस्तान ऐं इंग्लैंड जे दरमियान फाइनल मैच जारी आहे। ही मेड़ाको जेको अवां ॾिसो था नौजवाननि जो, ही मदइजी शहर जे लबे महेराण चौक ते वाक़िअ साईं जे होटल ते क्रिकेट मैच जे शaiqeen जो आहे, जिते जॾहिं बि पाकिस्तान जे मदे मुक़ाबिल टीम इंग्लैंड जो रांदीगर कैच आउट थी वञे थो या विकेट किरे थी त ही shaiqeen जेको आहे दोल ते जेको आहे नाच कनि था ऐं ताड़ियूं वॼाइनि था, ख़ुशीअ जो इज़हार कनि था। हा जी नाज़रीन, मदइजी मां अव्हांखे इहा ख़ासि ख़बर ॾींदा पिया हलूं त पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में आस्ट्रेलिया जे मैदान ते फाइनल मैच जारी आहे। उन सिलसिले में लबे महेराण मदइजीअ ते वाक़िअ साईं जे होटल ते shaiqeen मैच ॾिसण में मसरूफ़ आहिनि। होॾां हिन वक़्त ताईं मालूम थियो आहे त पाकिस्तान पहिरीं बैटिंग कंदे 136 स्कोर ते पंहिंजी रांद पूरी करे चुको आहे, जॾहिं त मदे मुक़ाबिल इंग्लैंड जी टीम पारां रांदि जारी आहे, जंहिं हिन वक़्त ताईं 60 स्कोर कयो आहे, जॾहिं त उन जा 2 रांदीगर आउट थी चुका आहिनि। मैच पाकिस्तानी टाइम मूजिबि 1 बजे खां शुरू आहे। होटल मालिक जो चवणु आहे त अच्छा चांहि में माशाल्लाह रोज़ी भी सुठी आहे। तव्हांजी हिन वक़्त ताईं हली चुकी आहे खीर माण्हू कढी विया। 1 वॻे शुरू थी आहे, 1 खां अॻु में रश शुरू थी आहे। अच्छा वेठा नचनि हलाए पर हलाए सही आहे। बिजली आहे न पर बिजली वॾो आधार आहे, लैंका मसला अच्छा हा छा ते थी टीवी हले पोइ हीअ बिजली गाड़ी वारनि जो सभु दुकाननि जो आधार लैंका लाहे छॾींदा अहिड़े ॾींहं ते बि। अच्छा शहरी 1 बजे खां पहिरीं होटल ते पहुची चुका हुआ, जिन जे वॾे इसरार खां पोइ मां टीवी ऑन कई आहे ऐं उन्हनि खे विहण जी इजाज़त ॾिनी आहे। हिन चयो त हिन वक़्त ताईं 1 मण खां वधीक मुंहिंजो खीर पिणु खपी चुको आहे। हिन उहो पिणु ॿुधायो त shaiqeen खे वधीक रांदि मां लुत्फ़ अंदोज़ थियण लाइ धोलाईअ खे पंहिंजे खीसे मां 1000 रुपया ॾेई घुरायो आहे। अलाह कंदो त पाकिस्तान रांदि खटींदो, पोइ मिठाई बि घुराईंदासीं।